सो ही फिल्म जी रिकॉर्डिंग ते असां मौजूद आहियूं। ही सही संगत मौजूद आहे, दोस्त राशिद अली। अच्छा जी हाँ सर, इन फिल्म में मुझो वडेरे जो कैरेक्टर है जी जी तमाम बेस्ट कैरेक्टर है। साईं असो डायरेक्टर साहब है मुनीर अहमद सियाल साहब। जी जी मुनीर साहब जा में इलाही सारा ड्रामा भी आहिनि, गुनाह ड्रामो भी आहे। गुनाह ड्रामे जी तकरीबन टीम फिल्म ठाहे रही है। जी जी कीअं तव्हांजो सुठो किरदारु आहे हिन में? जी तमाम बेहतरीन कैरेक्टर है, स्टोरी तमाम लाजवाब है। भाई आर्टिस्ट बेहतरीन आर्टिस्ट निसार चांडे साहब। निसार साहब तव्हांजो हिन फिल्म में कहिड़ो किरदारु आहे? मुझे भी वडेरे जो कैरेक्टर है रईस नादर खान जो तमाम बेहतरीन कैरेक्टर है, तमाम घनी दिलचस्पी से क्यों पिया। मुनीर अहमद मेहरबानी कई है, असांखे किरदार तमाम बेहतरीन हो। हर मानू के बेहतरीन किरदार ॾिनो अथई, जी भा मज़ार के किरदार ॾिनो अथई। मेन उन भाउ अब्दुल खालिक जोगी साहब उर्फ हकीम बलाल हकीम असां मशहूरु कंदासीं। असां जॾहिं असांजे अदा करण जी ख़बर पवंदी त हकीम आहे त सभु तोॾे बाबा हिते ईंदा ई पाण ई। अदा तव्हां राशिद कहिड़ो किरदारु आहे? एहसान आहे तव्हांजो कहिड़ा कहिड़ा किरदार आहे? सर असांखे जेको आहे सो ॾिनो अथऊं यार सर बसि सॼनि दोस्तनि खे ख़बर मुंहिंजो जो कमु आहे। गुनाह ड्रामे में बि कयोसीं, हिते बि साॻियो ई रोल आहे। इंशाल्लाह दोस्तनि खे पसंदि ईंदो। ठीक आहे महिरबानी महिरबानी महिरबानी। थैंक यू दोस्त। असांजो डायरेक्टर फिल्म जो मोहतरम मुनीर सियाल साहब तमामु घणो मसरूफ़ आहे, पर जेसि ताईं ॿ लफ़्ज़ असां भाउ मिठल जोगी साहब खां पुछूं। भाउ मिठल तव्हांजो हिन फिल्म में कहिड़ो किरदारु आहे? साईं मुंहिंजो हिन फिल्म में मेन किरदारु आहे। अच्छा जेको माना ज़ुल्म जे ख़िलाफ़ु ज़ालिमनि सां अटकाए थो ऐं उन्हनि सां मुआदो अटकाए थो, ग़रीबनि जी हमदर्द आहे, उन्हनि जी मदद करे थो। न इंशाल्लाह असां दुआगू आहियूं तव्हां इंशाल्लाह हिन किरदार में इंशाल्लाह अॻिते ईंदव ऐं नज़र ईंदव। छो त मुनीर साहब जी फिल्म आहे। मुनीर साहब इलाही बहितरीन फिल्मूं ठाहियूं आहिनि ऐं हेॾो सारो हींअर गुनाह ड्रामो KTN ते हले पियो। साॻी टीम ही ड्रामो फिल्म ठाहे रही आहे। सो असां ईंदासीं मुनीर साहब ॾे। सर अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम सर। सर ही तव्हां इलाही वक़्त खां पोइ वरी फिल्म ठाहे रहिया आहियो, छो तव्हां गुनाह ड्रामे में मसरूफ़ हो, राज राणियूं या ही तो बिन जीवन हले पियो, छो काफ़ी ड्रामा। पर हीअं तव्हां कीअं ख़्यालु अची वरी भला फिल्म ठाहे वठां? बसि फारग टाइम हुयो त मां चोको सिंधवासिन खे सुठी का गिफ्ट ॾियूं। सुठो स्क्रिप्ट लिखियलु हुयो मूं वटि काफ़ी टाइम खां वठी। जी सो मां चयो त दोस्तनि खे थोरो टाइम बि ॾियूं ऐं कमु बि कयूं, थोरो हलचल हुजे। सही असां हिन फिल्म जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो? फिल्म जो स्क्रिप्ट तमामु बहितरीन आहे। अलहमदिल्ला कास्ट बि तमामु सुठी मिली आहे। दोस्त तक़रीबन नवां आहिनि पर मैच्योर कास्ट आहे। अलाह कंदो दोस्तनि खे पसंदि ईंदी। वॾी महिरबानी सर। थैंक यू दोस्तों हींअर असां मौजूदु हुयासीं ज़ख्मी जोगी फिल्म जी रिकॉर्डिंग ते, जेका तमामु ज़ोर शोर सां जंहिंजी रिकॉर्डिंग हली रही आहे ठही मीरवा हालाणी ऐं काफ़ी इलाइक़नि में हली रही आहे। सो इहे तक़रीबन जेका फिल्म ठही रही आहे गुनाह टीम ऐं राज राणियूं जी जेके बि कास्ट आहे तक़रीबन हिन फिल्म में आहे। ऐं असां उमेदु कयूं था तमामु बहितरीन फिल्म ॾिसो। त हिन फिल्म जो कैमरामैन बि मां आहियां ऐं डायरेक्टर असांजो मोहतरम मुनीर सियाल साहब आहे। मोस्ट सीनियर असांजो डायरेक्टर आहे, राइटर बि मुनीर साहब पाण आहे। ऐं असां तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त हीअ तव्हां जॾहिं फिल्म अचे त ॾिसिजो ज़रूरु। ऐं तमामु बहितरीन फिल्म आहे ऐं हिन में तमामु वॾो मैसेज आहे। ऐं इंशाल्लाह जॾहिं ॾिसंदव तव्हां पाण ई महसूसु कंदव केतिरी फिल्म आहे, वधीक असां तारीफ़ नथा करे सघूं। सो मुमताज़ ख़ासि करी इजाज़त। अल्लाह भाई साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान।